नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब तारीफ़ अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह जे लाइ। बेशक अल्लाह गफ़ूर रहीम आ, रहमान भी आ, रहीम भी आ। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू मग़फ़िरतहू। अॼु जो ॾींहुं अव्हांखे मुबारक हुजे। अॼु जूं भलारे ॾींहं जूं रहमतूं बरकतूं अव्हां सभिनि जे मथां। उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजी पनाह में रखे, अमन अमान में रखे। अॼु जो टॉपिक जीअं त तव्हां ॾिसी चुका आहियो त अॼु जो टॉपिक आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जे हवाले सां। बिस्मिल्लाह जूं तमामु घणी फज़ीलतूं आहिनि, तमामु घणियूं बरकतूं आहिनि। त कोशिशि अॼु ध्यानु ॾियाराइण जी कंदासीं अव्हां जी त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में कोशिशि कयो त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ज़्यादा खां ज़्यादातर जेको आहे पढ़ंदा रहो त अल्लाह जी तव्हांखे रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल थियनि। ॾिसो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जेको इंट्रोडक्शन आहे उहो केॾो न ख़ूबसूरत ऐं केॾो न प्यारो आहे। अल्लाह जे नाले सां शुरू, जेको रहमान बि आहे ऐं रहीम बि आहे। केॾो न प्यारा ॿई नाला अल्लाह सुब्हानो ताला जा आयत में आहिनि त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जा इहे ॿई सफ़ाती नाला केॾा न रहमतुनि ऐं बरकतुनि वारा आहिनि। अल्लाह केॾो न गफ़ूर रहीम आहे। हिकु अल्लाह जो ज़ाती नालो आहे जेको अल्लाह आहे। ॿिया सिफ़ाती नाला अथसि 99 जी नाला अल्लाह सुब्हानो ताला जा सिफ़ाती आहिनि। उन्हनि नालनि मां इहे ॿ नाला सिलेक्ट थियल आहिनि त रहमान ऐं रहीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन जी तमामु घणी फज़ीलतूं आहिनि। हिकु रवायत खां बि असांखे ख़बर पवे थी त हिकिड़े क़बर ते तमामु घणो अज़ाब थी रहियो हुयो। उहो तमामु गुनाहगार ऐं इब्दार बंदो हुयो। उनजे मथां तमामु घणो अज़ाब थींदो हो। अचानक उहो अज़ाब बंदि थी वियो ऐं दोज़ख जा दरवाज़ा उनजे लाइ बंदि थी विया। उनजी क़बर जेको आहे राहत सां भरपूर थी वई। जन्नत जूं दरवाज़ियूं हुनजे लाइ खुली वियूं। जन्नतुल फ़िरदौस जूं हवाऊं ख़ुशबू हुनजी क़बर में अचणु लॻियूं। त उन बंदे पुछियो, या अल्लाह, मां त तमामु घणो गुनाहगार इब्दार बंदो आहियां, हीअ मुंहिंजे मथां करम नवाज़ी कीअं थी आहे। अल्लाह सुब्हानो ताला फरमायसि त जॾहिं तूं मरी वई आहीं त तूं पंहिंजे ज़ाल जे हंज में हिकु ॿारु ॾेई आयो आहीं। उहो ॿारु वॾड़ो थी वियो आहे ऐं अॼु मकतब में वियो आहे ऐं मकतब में वञी करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ियो अथई त मां अल्लाह खे हयाव अची वियो त हिन जो पुटु ज़मीन ते मूंखे रहमान बि चवे थो, रहीम बि चवे थो, पढ़े थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। त मां कीअं अल्लाह हिन खे क़बर में अज़ाब ॾियां। त हे बंदा उन बिस्मिल्लाह जी बरकत जे करे मां तोखे बख़्श कयां थो। त बिस्मिल्लाह जूं तमामु घणियूं रहमतूं ऐं बरकतूं आहिनि, तमामु घणियूं रहमतूं आहिनि। कोशिशि कयो त पंहिंजी ज़िंदगीअ में बिस्मिल्लाह खे तमामु घणो पढ़ो। इहे काफ़ी रिवायतुनि खां तव्हां हदीसनि जो मुतालो कंदो त उन मां बि तव्हांखे तमामु घणी मिलंदियूं। इन नंढे वीडियो में मां कुझु ज़्यादा तव्हांखे ॿुधाए न सघंदुसि। कोशिशि कयो त पाण बि थोरो रिसर्च कयो इन जे हवाले सां। इन जूं केॾियूं न वॾियूं रहमतूं ऐं बरकतूं आहिनि, केॾी न ज़िंदगी न सां आसान थी वञे। त कोशिशि कयो त बिस्मिल्लाह खे जेतिरो थी सघे पंहिंजे नॉर्मल जेके रूटीन जेके कम जा आहिनि, घर जा या ऑफिस जा जेके कमकार आहिनि, ॿाहिरि जा दुनियावी कमकार आहिनि, त उन में जेको आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खे शामिलु कयो। मानी खाइण खां अॻु में यकीन कयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ण जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। बिला वजह जी बीमारियूं, बिला वजह जा मोटापा जेके आहिनि या मानी न लॻणु, जिस्म इलाही माण्हू आहिनि जेके अंडरवेट आहिनि या इलाही घणा माण्हू आहिनि जेके तमामु घणा ओवरवेट थी था वञनि। ख़बर नथी पवे त एतिरो असांजे जिस्म में कीअं एॾी वॾी चेंजिस कीअं थी अचनि। अचानक जेको आहे जेके सफ़ाई सुथराई वारा खाधा जेके असां पचायूं था उहे अचानक बीमारी जो सबबु बणनि था। ॻाल्हि इहा आहे त उनजे मथां अल्लाह जो नालो न आहे। न पचाइण वारो अल्लाह जो नालो वठे थो, न खाइण वारो अल्लाह जो नालो वठे थो। त कोशिशि कयो जॾहिं मानी पचायो था त उन महिल बि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे पचायो। यकीन कयो उन मानी में तमामु घणी बरकत पवंदी ऐं तमामु घणी लज़त पैदा थी वेंदी। अल्लाह वॾो गफ़ूर रहीम आहे। ऐं जेके मानी खाइनि था त उहे सही तरीक़े सां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे खाइनि त शैतानुनि सां गॾु मानी न खाईंदो ऐं खोड़ सारी बीमारियुनि खां इंसानु जेको आहे महफ़ूज़ रहंदो। अल्लाह जे नबी जो फरमान आहे, अल्लाह जे नबी जो फरमान हक़ आहे, सच आहे। त कोशिशि कयो पाणी पीअण महिल, मानी खाइण महिल बिस्मिल्लाह पढ़ो त तव्हांखे इहे अजाई सजायूं बदहज़मियूं, अजाई सजायूं गैस जा मसइला, अजाई सजायूं जेके तव्हांखे बीमारियूं ख़ुदा न ख़ास्ता अल्लाह पनाह में रखे तव्हां सभिनि खे जेके थियनि थियूं त अल्लाह पंहिंजे हबीब जे सदिके इन बिस्मिल्लाह जी बरकत जे सदिके इंशाअल्लाह तव्हां महफ़ूज़ रहंदो। सुम्हण महिल बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ो, उथण वेहण महिल बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ो, वेहण महिल बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ो। यकीन कयो त तव्हांजी ॾाढी ज़िंदगीअ में बरकत पवंदी। जॾहिं घर खां ॿाहिरि था वञो त बिस्मिल्लाह पढ़ी वञो। जेकी दुआ आहे बिस्मिल्लाह, घर वञण खां ॿाहिरि, घर खां ॿाहिरि वञण जी जेकी दुआ आहे उहा पढ़ी वञो त ॾिसो उन में केॾियूं न बरकतूं थी मिलनि।
त कोशिशि कयो जंहिं दर ते यकीन कयो बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी करे दरवाज़ो बंदि कंदो त उहो शैतान उन दरवाज़े में नथो अची सघे। अल्लाह जे महबूब नबी जो फरमान आहे जॾहिं दरवाज़ो बंदि था कयो बिस्मिल्लाह पढ़ो ऐं कोशिशि कयो पंहिंजे घर जे दरवाज़े जे ॿाहिरां जेको ॿाहिरियों दरवाज़ो आहे हुन ते बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखो, ॾिसो त हुनजूं केॾियूं बरकतूं थियूं पवनि त शैतान तव्हांजे घर में न अची सघंदो। कोशिशि कयो पंहिंजे ज़िंदगी मां शैतान खे परे रखो। औज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम बिस्मिल्लाह रहमान रहीम जॾहिं इहो तव्हां चवंदो त शैतान तव्हां खां परे थी वेंदो, तमामु उहो ज़लीलो ख़्वार थी वेंदो आहे, तमामु घणी हुनजी हालत ख़राबु थींदी आहे जॾहिं तव्हां बिस्मिल्लाह रहमान रहीम कंहिं शइ जे मथां पढ़ो था। जॾहिं का शइ पढ़ो था तॾहिं बि बिस्मिल्लाह करे पढ़ो, जॾहिं खाओ था तॾहिं बिस्मिल्लाह करे खाओ, पीओ था का शइ त बिस्मिल्लाह करे पीओ, इनशा अल्लाह अल्लाह जी तव्हांजे मथां रहमतूं पवंदियूं। ॾिसो असां डेली रूटीन में ज़िंदगी में तमामु घणो मसइलनि दुआऊं खां पंहिंजे पाण खे परे करे छॾियो आहे त वञूं था सफ़र असांजा जेके आहिनि तमामु ॾुखिया था थी वञनि। अल्लाह पनाह ॾे ज़िंदगी असांजी तमामु ॾींहों ॾींहुं कॉम्प्लिकेटेड थी वञे। केॾी न असां वटि हर क़िस्म जी सहूलियत आहे, एयर कंडीशन आहिनि, किन वटि पखा आहिनि, एयर कंडीशनूं आहिनि, गाॾियूं आहिनि, सहूलियतूं आहिनि, सफ़र में आहिनि, पर बरकत न आहे, अनसिक्योरिटी तमामु घणी आहे। इन जे करे असां मसनून दुआऊं खां परे थी विया आहियूं, असां बिस्मिल्लाह खां परे थी विया आहियूं। त कोशिशि कयो पंहिंजी ज़िंदगी में बिस्मिल्लाह आणियो, यकीन कयो अजाए सजाए तव्हांजी ज़िंदगीअ मां इहे परेशानियूं ख़तमु थी वेंदियूं। हिकिड़ो ॿियो तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां थो त कोशिशि कयो ज़िंदगी में जॾहिं बि किथे का परेशानी अचे, को ग़म अचे, किथे ट्रैफ़िक में आहियो या को ॿियो को प्रॉब्लम थी वियो आहे, गाॾी ख़राबु थी आहे, को सामान ख़राबु थी वियो आहे त तव्हां पढ़ो बिस्मिल्लाह रहमान रहीम वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम बिस्मिल्लाह रहमान रहीम वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। तव्हां पढ़ो, यकीन कयो तव्हांजा फ़ाइदा अनलिमिटेड फ़ाइदा आहिनि, तव्हां सोचे बि नथा सघो। असांजी सोच तमामु नंढड़ी आहे, अल्लाह जी रहमत तमामु घणी वॾी आहे। हिकिड़ो बादशाह असांजे हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ॾे ख़त लिखियईं कि उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु मूंखे मथे में मुसलसल सूरु रहे थो त महिरबानी करे का दवा तजवीज़ कयो। त उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु हुन ॾे हिकिड़ी टोपी मोकिली। जॾहिं उहो टोपी पाईंदो हुयो त हुनजो सूरु हलियो वेंदो हुयो ऐं जॾहिं लाहींदो हो त वरी सूरु वापसि अची वेंदो हो। जॾहिं उहा टोपी खोले ॾिठईं त हुन में लिखियलु हो बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिस्मिल्लाह जी तमामु घणियूं बरकतूं आहिनि। ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां पंहिंजा कपिड़ा तब्दील कयो था, कपिड़ा चेंज कयो था, कोशिशि करे बिस्मिल्लाह ज़रूरु पढ़ंदा कयो। इन सां शैतान तव्हांखे ॾिसी न सघंदो, तव्हां सां हरकत न करे सघंदो, तव्हां तमामु घणी बीमारियुनि खां परेशानियुनि खां बची वेंदो। त उमेदु आहे त पंहिंजी ज़िंदगी में बिस्मिल्लाह खे आणींदो, उथंदे वेहंदे बिस्मिल्लाह कंदो, अल्लाह खे यादि कंदो। यकीन अल्लाह तमामु घणो गफ़ूर रहीम आहे। मूंखे दुआउनि में यादि कजो। वॾी महिरबानियूं। व आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।